दादूमा रिपोर्ट करे रहिया सखी सदाचरण शहीद मखदूम बिलावल जी रहवासी पीरसन फाले जे मरीज़ अता मोहम्मद पंवर दादू प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त वेगे भाउ मोहम्मद अली पंवर जेको पुलिस में एहलकार आहे पंहिंजी वर्दी जो नाजायज़ इस्तेमाल करे मूंखे मुंहिंजे मरहूम भाउ पुलिस एहलकार नबी बख्श पंवर खे कागज़नि में पेसन एवज़ सॻो भाउ ॾेखारे संदसि पेंशन खणी रहियो आहे जंहिं सबबु आउं फालिज जो मरीज़ पंहिंजी ज़िंदगी तकलीफ़ में गुज़ारण ते मजबूर आहियां ऐं चयो त 2017 में वाल दीन मोहम्मद पंवर मूंखे ऐं मुंहिंजे मरहूम भाउ नबी बख्श पंवर ऐं अमड़ खे पंहिंजी मिल्कियत मां लातालुक कयो हो। हुन वक़्तु वेगे भाउ मोहम्मद अली खे वाल जी मिल्कियत मां 11 दुकान ऐं 6 एकड़ ज़मीन मिली। हाणे हू ॿीहर मुंहुं मिसकिन जी ज़िंदगी जे वाहिद गुज़र सफ़र जे ज़रिए ते कब्ज़ो करे वेही रहियो आहे। दादू खज़ाना ऑफिस बिना जांच जे भाउ जी पेंशन वेगे भाउ जे चवण ते वेगे भेण जे नाले करे छॾी आहे। दादू मुख़्तियार ऑफिस जी तबेदारनि क्लर्क कुझु पैसनि एवज़ वेगे भाउ खे कागज़नि में सॻो भाउ ॾेखारियो आहे जंहिंजी लिखत में शिकायत मुख़्तियार दादू खे कई पर दरख़्वास्त ते अमल न करायो वियो आहे। हुन रहंदे चयो त लॻे थो त हिते इंसाफ़ मोकिलायो वियो आहे। मूं मिसकिन ऐं फालिजी मरीज़ जे हक़ ते धाड़ो हंयो पियो वञे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं जे मूंसां इंसाफ़ न थियो त पाण खे ॿाहिरि ॾेसाड़ी छॾींदसि जंहिंजो ज़िम्मेवार दादू मुख़्तियार ऑफिस ऐं दादू खज़ाना ऑफिस जो अमलो ऐं वेको भाउ मोहम्मद अली पंवर हूंदो।